सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जी जैकबाबाद में भी सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिते मौजूद जेके माण्हू आयल आहिनि हिन सकाफ़ती ॾींहं खे सेलिब्रेट करण लाइ अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं वधीक उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। सकाफ़ती ॾियारो असांजे लाइ ईअं आहे जीअं असांजो ईद जो ॾियारो आहे। असां पाण क़ौम परस्त आहियूं। असां जीअं त असांजो सिंध यूनिवर्सिटी में कल्ह टियों ॾींहुं क़ौमी ॾियारो मल्हाइण ते कारकुननि ते ऐं क़ौम परस्तनि ते FIR थियूं आहिनि। उन्हनि जे बारे में असां मज़म्मत कयूं था। अगरि इनखे ख़तमु न कयो वियो असां एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जीअं तव्हांखे ख़बर आहे असांजो अॼु क़ौमी ईद जो ॾियारो आहे ऐं सिंध हज़ारे साल पुराणी तारीख़ रखंदड़ सकाफ़त रखंदड़ अलॻि जाग्राफी रखंदड़ ख़ितो रहियो आहे। उनजी पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सकाफ़त आहे जेके असां हर साल दुनिया जे अॻियां उजागर करण लाइ 4 डिसंबर ते या डिसंबर जे पहिरें आचर ते निकिरी उन पंहिंजे कल्चर के दुनिया अॻियां प्रमोट कंदा आहियूं। शागिर्दनि जे मथां जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ॾोह में FIR थियूं आहिनि 300 शागिर्दनि जे मथां। सो असांजी मज़म्मत कंदे इहे FIR ख़तमु करण जी घुर कयूं था ऐं असांजो इहे मुतालबा आहिनि त जेके बि असांजा सिंधी सियासी कारकुन आहिनि जेके खंबे गुम कयल आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे ऐं अफ़गानी समेत पश्तूननि जी धारी यलगार खे सिंध मां रोकियो वञे उन ख़िलाफ़ु कानून साज़ी कई वञे। साईं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। क़ौमी ईद जे सभिनी सिंधियुनि खे फ़र्ज़ु आहे इहो ॾियारो मल्हायो वञे सिंध जी सकाफ़त उजागर कई वञे। असां सभिनीनि खे गुज़ारिश कंदासीं जेके बि सिंधी आहिनि उहे हिन वतन जी मालिकी जे लाइ ॿाहिरि निकिरनि ऐं असां ॾाढी ख़ुशी कई आहे पंहिंजे ॿारनि सां गॾु आया आहियूं इहा ख़ुशी जो ॾियारो मल्हाइण। असांखे बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह सां ॾाढी ख़ुशी थी आहे। क़ौमी ईद जो ॾींहुं आहे असां ईद जे मौक़े ते निकिता आहियूं पर असां गुज़ारिश करूं था त गवर्नमेंट खे हिते जेके धारिया रहनि था उन्हनि खे बराए महिरबानी करे निकाली ॾियो। जेके सिंध यूनिवर्सिटी ते जेके इहे कार्रवायूं हलनि थियूं बराए महिरबानी करे हिननि खे ख़तमु कयो वञे। असां धरती जा मालिक आहियूं असां सिंध जा वारिस आहियूं पर असां ईअं नथा चाहियूं त हिते अची को धारियो असांजी धरती जा अची क़ाबिज़ थिए। पर बराए महिरबानी करे असां इहो गवर्नमेंट खे अपील था करूं त बराए महिरबानी करे धारे खे हिते निकाली ॾियो। जी नाज़रीन हिते मौजूद माण्हुनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो हीउ चवणु आहे त सिंधी सकाफ़त जो जेको ॾिहाड़ो आहे उहो असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे ऐं असां हिन खे भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं इन सां गॾोगॾु असांखे सिंध खे जेको आहे तालीम खे बि जेको आहे पंहिंजी सकाफ़त जे सां गॾोगॾु तालीम खे बि जेको आहे फ़रोग़ ॾियणु घुरिजे छो जो कि अगरि असांजी सिंध में तालीम जेतिरो वधीक आम थींदी माण्हुनि जे अंदरि ओतिरो शऊर वधीक ईंदो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो जैकब न्यूज़ जैकबाबाद।